लॻे जो सौट कूंज फ़ोन करे मंसूर ख़ान खे हिते घुराए। तोखे लाचार न हुयो जो सौट कूंज खे तूं एॾो ख़ौफ़ ॾियार। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, असां तयारी सां उते वञी वेंदासीं। मंसूर ख़ान जेकॾहिं हिते ईंदो त ज़िंदा सलामत वापसि न वञे। सोट हुन मुंहिंजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि। उनखे पहिरीं गोली सीने वारी मां हणंदुसि। उन असांजे ख़ानदान में अखियूं विधियूं आहे। असां सभिनी जो दुश्मन आहे, बख़्श कोन कंदासीं। हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे त मुंहिंजो दर्द दिल जी दवा थी पवे हा। अरे जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा। हेलो जी चओ। अदा वारा घर खां ॿाहिरि वियल आहिनि। अॼु मौक़ो आहे मिलण जो। मां त अची वेंदुसि, पर तो लाइ का मुसीबत न खड़ी थी। मूं लाइ का बि मुसीबत खड़ी कान थींदी। तव्हां अचो। ठीकु आहे, मां तयार थी अचां। मां तव्हांजो इंतज़ारु कयां थी। कमदार तुंहिंजी कावड़ त असां ग़रीबनि मथां लहे ई कोन थी, पर मुराद वारनि तोखे सॼे ॻोठ में कुते वांगुरु डोड़ाए डोड़ाए मारियो। इहे अखियूं उन खे ॾेखार त तुंहिंजा 14 ई कढी छॾनि। मां मुराद वारनि जूं पहाड़ूं हिन ॻोठ मां पटवाए छॾींदुसि कान न। याद ॻाल्हि तूं दिलि में बि रख, कननि में बि रख, मथे में बि रख ऐं खीसे में बि रख। पूरो ॻोठ ॾिसंदो त मां हुननि खां कीअं थो पलान कयां। हल हाणे मुराद वारनि खां ई पलांद कंदो। हेतिरा पादर खाइण खां बि कोन सुधरियो, हाणे हिनखे मां सुधारींदुसि। बाबा ॾींहुं केॾो गरम थी वियो आहे। वञी का गाह मुठ करे अच वञी बकरियुनि जे लाइ। बकरियूं बुख ते बीठल आहिनि। मूंखां गाह कोन थींदी, भले बकरियूं बुख मरी वञनि। छोकिरीअ खे ॿाहिरि कोन था कढो, तोखां गाह नथो थिए न त पोइ काती खणी बकरियुनि खे सीर ॾेई छॾ। भले छोरी वञी गाह करे अचे, हिनखे कंहिं रोकियो आहे? ओए मां वञा मां गाह करनि? वञ भले पुट, पर जल्दी मोटण जी कजांइ। अम्मा गाह करे वापसि मोटी ईंदमि, ॿियो मूंखे कहिड़ो कमु आहे? मंसूर खान रहज़न वारनि जे ॻोठ तरफ़ छो पियो वञे? हाणे त मंसूर खान जी औताक ते वञणु अजायो आहे। जीअं मोटी वियसि त सोट विझंदो ॻीचीअ में हथ त हिकिड़ो कमु ॿुधायो में ई सोभ न करे आहीं। छा कयां? ईअं थो कयां, रहज़न वारनि जे ॻोठ जे मथां फिरी थो वञां। पक वठां त सच में मंसूर खान रहज़न वारनि जे ॻोठ थो वञे या अॻिते थो निकिरी वञे। अदा हाणे ॿुधायो त हिन जो छा करिणो आहे? अदा अजायो त हिन जे बारे में सोचियूं, वेठो आहे मुफ़्त जूं मानियूं खाईंदो। ही त मानीअ में ई महांगो आहे। हाणे बंदूक कयूंसि पूरो ऐं लाश खे कुलो ॾेई बिराज में उछले था अचूंसि। वॾो को ज़ालिम अली खान, थी सघे थो त मुराद मूंखे बख़्श करे छॾे। तूं असांजे अमरा जो कातिली, पोइ तो इहो कीअं सोचो त मां तोखे बख़्श करे छॾींदुसि? हले साईं, बस हाणे बस, न त इहा ज़बान काकड़े खां छिके कढंदो साईं। अदाई पहिरें नंबर जो पूरो आहे। जेकॾहिं हिनखे असां ज़िंदा छॾियोसीं न त हीअ असां लाइ वॾा मसाला कंदो। भले भले, तव्हां मूंखे कसम खणायो। तोखे हिकिड़े शर्त ते छॾींदुसि। मूंखे तव्हांजा सभु शर्त क़बूल आहिनि। जेकॾहिं उन्हनि शर्तनि तां फिरंदे त पोइ तोखे माफ़ी कॾहिं बि कोन मिलंदी। मुराद हिकु मौक़ो मूंखे भली ॾियो। जेकॾहिं मां पंहिंजे वाइदनि तां फिरी वञा न त पोइ तव्हां भली मूंखे मारे छॾिजो। तोखे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु मिलंदो, पर जेकॾहिं तूं पंहिंजी ज़बान तां फिरी वे न
त पोइ तोखे मुंहिंजे कहर खां केर बि बचाए कोन सघंदो। हाणे कन खोले ॿुध त तोखे असां लाइ छा करिणो आहे। जेको थी गुज़रियो उनखे विसारे छॾ, हाणे नए सिरे ज़िंदगी गुज़ार। मूं त ज़िंदगी गुज़ारण जो ख़्वाब सोडन सां ॾिठा हुया, पर ज़बरदस्ती मुंहिंजी शादी ॿिए सां कराई वई। हू हिकिड़ो हादसो हुयो, उनखे विसारे छॾ। हुन हादसे मुंहिंजी सॼी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। हाणे मां सॼी उमिरि हिन घर में ककर जी ज़ाल बणिजी गुज़ारींदसि। मां पंहिंजे भाइरनि ऐं सोट जे कातिल जी ज़ाल सॾाई वेंदमि। तमामु जल्द तुंहिंजी सोडल सां शादी कराए वेंदी। हाणे सोडल मूंखे क़बूल कोन कंदो। ही त तूं मथां ग़लति फ़ैसिलो मड़ियल आहे सोडल जो। पोइ सोडल तोखे छो न क़बूल कंदो? न मूंखे ककर तलाक ॾींदो ऐं न ई वरी मां ॿिए हंधि शादी करे सघंदसि। मां मुराद खे सुञाणियां थी, हू तोखे हुनजे रिश्ते खां आज़ाद करण लाइ ककर खे पूरो करे छॾींदो। वो त तूं हिन रिश्ते खां आज़ाद थी वेंदीअ। खणी जो हाणे मूंखे सोडल सां परणायो बि वञे, पर हिन दिलि खे उहा ख़ुशी न मिलंदी। हिकु चकर तुंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ज़रूरु ईंदियूं। जेको ककर जे तुंहिंजे मथां कारो पाछो छायल आहे न, तमामु जल्द तुंहिंजो भाउ हुन पाछे खे पूरो करे छॾंदो। हाणे तूं पंहिंजे लाइ ख़ुशियुनि जो नओं सिज उभरंदे ॾिसंदीअ। तूं मायूस न थी, तमामु जल्द मालिक तुंहिंजे मथां महिरबान थींदो। हैदर, तव्हां ॿई हिते बीहो, मां थी मोटां। जी बाबा। हैदर, बाबा इन तरफ़ छो पियो वञे? मां सम्झा थो त छोकिरी जो मसइलो आहे। पोइ असां ॿिनि मां हिक खे पोयां वञणु खपे। अहिड़ी ॻाल्हि न आहे बाबा, पहिरियां बि उतां 2-3 चकर थी आयो आहे। हीउ ॻोठु राज़न वारनि जो आहे ऐं राज़न वारा बाबा जा वॾा दुश्मन आहिनि। मालिक साईं ख़ैरु कंदो। इतफ़ाक़ पुछी न ईंदो हैदर, तूं हिते बीह त मां बाबा जे पोयां थो वञा। जी भले वञ, पर बाबा खां थोरो परे रहिजां। मां ॿार न आहियां, हक़ीक़त खे सम्झां थो। हल सोना हल, अॼु तो जो ही शिकार करणो। इन कमदार जी त ख़ुदा कारण असां मथां कवर लहे ई कोन थी। निभागो जंहिंमहिल अचे थो अखियूं करड़ियूं करे ॾिसे थो। बाबा हुकुम कर त ॾियूं कमदार खे सटको। कुछ अकुल कर मिठो, कुछ अकुल कर। बाबा मंसूर खान छा चयो? थोरी थोरी ॻाल्हियुनि ते ये सब तव्हांजे पिया? जी जी, केरु आहियो तव्हां? ही ॿुधाइण जो वक़्तु न आहे। ख़ुदा खे मञो, मूंखे तव्हां वठी हलो। वे
तोखे ख़बर त हूंदी आहे वठ वठा छा जी आहे। सम्झां थो त इहा वठ वठां जुमे जे पोयां आहे, या वठ वठां तुंहिंजे छोकिरनि जी हूंदी। जुमो तॾहिं ई खोब में भॻो आहे। असांजा त छोरा ॻोठ खां ॿाहिरि वियल आहिनि। तो ये हथियार मुझे दे, गाड़ी का रोड ते चसा चमठे ना पड़ा पे। अच्छा निकलियो कमियो कहीं जागियो। जॾहिं हू असांजे घेरे में ई कोन हुयो, पोइ तूं उनजे मथां फायर छो कयो? तुंहिंजी जल्दबाज़ी जे करे अॼु शिकार हथनि मां निकिरी वियो। मूं फायर न कयो, मंसूर खान जे पोयां हुन जा हमरा हुया। शायदि उन्हनि मां ई कंहिं असांखे ॾिठो ऐं मंसूर खान खे होशियारु करण जे लाइ उन्हनि ई फायर कयो। मंसूर खान त निकिरी वियो, पर सौट कूंज काॾे वई? कूंज जे मथां नज़र रखण लाइ मूं ठारे खे चयो। मुंहिंजो ख़्यालु त सॼो मंसूर खान तरफ़ हुयो। अदा जीअं फायरिंग थी मुंहिंजो तां वठी भॻी। पोइ उहा घर हूंदी, ॿियो काॾे वेंदी? मंसूर खान त असांजे हथनि मां निकिरी वियो, हाणे सौट कूंज जो छा कजे? उनजो बि सोचे था वठूं। जज़्बात में अची करे तव्हां मां को बि अहिड़ो क़दम न खणंदो जेको असांजो बदनामी जो कारण बणिजे। हाणे ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मां तव्हांजे लाइ को बि मसइलो पैदा न कंदमि। बसि मूंखे भलाई कयो, मूंखे मंसूर खान वटि छॾे अचो। ठीकु आहे, मां तोखे छॾे थो छा, पर पहिरियां तूं इहो ॿुधाए त तूं आहीं केरु ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मुंहिंजे मसइलनि खे तूं मूं वटि ई रहण दे, मूं ते भलाई कर, मूंखे मंसूर खान वटि छॾे अच। जेसिताईं तूं पूरी हक़ीक़त नथी ॿुधाई असां हितां न चुरंदासीं। असल में मां मंसूर खान सां मोहबत कंदी आहियां। इहा ख़बर आहे, तॾहिं त एॾो बदनाम थी आहीं। बसि इहो ॿुधाए त तूं केरु आहीं? मां मलूक जी धीउ ऐं ककर जी भेण ऐं राज़न जी सोट आहियां। ओ मतिलबु तूं उहा ई छोकिरी आहीं जंहिंजे मथां असांजी पोती पाता हुई ऐं असांजो घोटु मारियो वियो। हुन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। मतिलबु त हाणे तूं मंसूर खान वटि वञणु थी चई? जी जी। जेकर इनखे मूं मंसूर खान वटि छॾियो त मुंहिंजा हथ कटिजी वेंदा। जेकर घर वठी वियसि त सोट मुराद मंसूर खान जो मुरीद आहे, उन वटि छॾे ईंदसि। जेकॾहिं मां हिनखे पाण वटि रहियां त पोइ ककर ई सोट गुलपरी जो तलाक कराए सघां थो। छा पिया सोचो? तुंहिंजे बारे में पियो सोचां। मुंहिंजे बारे में न सोच, मूंखे मंसूर खान वटि पुॼा। जे नथो पुॼाई त मां किथां पुछा करायो ते पुॼी वेंदसि। वॾी दिलेर छोकिरी आहे। अच्छा, मां तोखे छॾे अचां। अदा रैज़न वारनि जे ॻोठ जे ॿाहिरां वॾी फायरिंग पई थी हले। तव्हां वरी सोट सोढल खे मंसूर खान वारनि जे ॻोठ ॾे मोकिलियो आहे। मालिक रहम कंदो, सोट जो ओॾे कमु ई कोन हो त पोइ ओॾे छो वेंदो? अदा तव्हांखे सोट जी ख़बर न आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हलूं था जांच ते, परेशान न थी अलाह ख़ैरु कंदे। अचो। मालिक साईं ख़ैर कंदो, को न को मसलो ज़रूर थी।